अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मेगा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे जे बारे में। उन जे बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त छा ही वाकई हिन ड्रामे खे वरी रिलीज़ कयो वेंदो या न कयो वेंदो। ऐं काफ़ी यूट्यूबर अहिड़ा आहिनि ऐं जेके तव्हांखे ॿुधाइनि पिया त हिन ड्रामे खे वरी रिलीज़ कयो वेंदो। सो डायरेक्टर साहब जेको आहे हिन ड्रामे जो ॾाढनि ॾे जो डायरेक्टर जेको आहे साईं शिराज शाह, उन पंहिंजे फेसबुक अकाउंट ते जेका आहे पोस्ट लिखी हुई त तमामु जल्द मेगा सोप सीरियल ॾाढनि जे ॾे जी रिकॉर्डिंग कई वेंदी। उहा ऐं स्क्रीन शॉट मां तव्हांखे हींअर ॾेखारियां पियो। त दोस्तों मां अॼु की हिन वीडियो में तव्हांखे सॼो कुझु ॿुधाईंदुसि त छा वाकई हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो या न कयो वेंदो, वरी हिन साॻे चैनल धरती टीवी ते हिन ड्रामे खे हलायो वेंदो या न हलायो वेंदो। तो दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो तव्हां दोस्तनि खे नंढिड़ो रिक्वेस्ट आहे, अञा ताईं असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त हीउ जेको ड्रामो हुयो ॾाढनि जो ॾे, हिन ड्रामे खे 30 किस्तुनि ते ख़तमु कयो वियो हुयो। ऐं हिन ड्रामे जूं कुझु अहिड़ियूं माना मसइला थी पिया एक्टर्स ऐं डायरेक्टर्स जे विच में, जंहिंजे करे एक्टर्स खे पंहिंजी पेमेंट्स न मिली सघी ऐं काफ़ी अफ़वाहूं हलियूं हुयूं। एस बटी डायरेक्टर साहब जे ख़िलाफ़ु कुझु वीडिया कढिया हुया ऐं ॿियनि काफ़ी एक्टर जंहिं डायरेक्टर साहब जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो हुयो त असांखे पेमेंट न मिली, हीअं हूअं थियो आहे। त दोस्तों ॻाल्हि करण जो मक़सदु इहो हुयो त डायरेक्टर साहब पंहिंजी अकाउंट ते फेसबुक अकाउंट ते हिन ॾाढनि जो ॾे जे बारे में पोस्ट रखी आहे त तमामु जल्द मेगा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे खे धरती टीवी ते हलायो वेंदो। ऐं इहो ई डायरेक्टर चयो आहे त हिन ड्रामे खे वरी साॻे चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों जीअं त तव्हांखे त ख़बर आहे हीउ जेको ड्रामो हुयो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो। हिन में काफ़ी बहितरीनु एक्टर्स हुया ऐं हिन ड्रामे में असांजी सिंध जो लेजेंड एक्टर्स हुया ऐं तमामु वॾो सोप सीरियल हुयो धरती टीवी जो। हिन ड्रामे में तव्हांखे त ख़बर आहे एस बटी साहब हुयो, असद कुरैशी साहब हुयो ऐं असांजी सिंध जो लेजेंड जेको एक्टर्स हुयो उहो हुयो सैयद निसार शाह, जंहिं काफ़ी हाणे ईद ते काफ़ी टेली फिल्मूं कयूं हुयूं। दोस्तों जीअं त इहो ई हुयो नंढिड़ो पैगाम जेको मां दोस्तनि सां शेयर कयो ऐं साईं सैयद शिराज शाह जो बि इहो ई पैगाम हुयो पंहिंजे ड्रामा सोप सीरियल। ऐं डायरेक्टर साहब जी बि इहा ई कोशिशि आहे त हिन ड्रामे खे इन्हनि 30 किस्तुनि ते छो ख़तमु कयो वियो ऐं हिन ड्रामे खे छो त तव्हांखे त ख़बर आहे ड्रामे खे अध में बीहारणु या को मसइलो करणु या डायरेक्टर साहब जी थोरी इंसल्ट आहे। ऐं डायरेक्टर साहब जी बि इहा ई कोशिशि आहे त हिन ड्रामे खे तमामु जल्द पंहिंजे चैनल ते हलायो वञे ऐं हीउ जेको ड्रामो आहे साॻियो ई वरी हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वञे। त दोस्तों इहो हुई अॼोकी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।